अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु जे हिन वीडियो में असां ॿुधाईंदासीं रिमशा शहज़ादी जी कहाणी। तो उहा फिल्म इंडस्ट्री में कीअं आई ऐं उहा कहिड़े शहर सां तालुक़ु रखे थी। तो दोस्तों इहो सभु कुझु अॼु जी हिन वीडियो में असां तव्हांखे ॿुधाईंदासीं। तो दोस्तों वीडियो खे लास्ट ताईं ज़रूरु ॾिसिजो। तो दोस्तों देरी करे बिना अॻिते था वधूं ऐं शुरू थो कयां ही अॼु जो वीडियो। दोस्तों रिमशा शहज़ादी जो तालुक़ु पंजाबी जे शहर रहीमियान खान खां आहे। रिमशा शहज़ादी पंहिंजे कैरियर जो आगाज़ तॾहिं कयो जॾहिं सिंधी फिल्मुनि जो टाइम हुयो। दोस्तों रिमशा शहज़ादी ख़ासि करे सिराइकी ॿोली जे फिल्मुनि में ख़ासि करे उन पंहिंजे करियर जो आगाज़ सिराइकी ॿोलियुनि में कयो। दोस्तों रिमशा शहज़ादी हिकु सिराइकी फिल्म जी प्रोड्यूसर भी रही चुकी आहे। रिमशा शहज़ादी सिंधी ॿोली बि ॻाल्हाए सघे थी ऐं उनखे सिंधी ॿोली सां तमामु घणी मोहबत आहे। दोस्तों रिमशा शहज़ादी खे पहिरियां सिंधी न ईंदी, जॾहिं जो फिल्म इंडस्ट्री में आई त पोइ आस्ते आस्ते तमामु जल्दी में हू सिंधी सिखी वई ऐं हाणे हू सिंधी ॿोली ॻाल्हाईंदी आहे। सिंधी में जेकमाबाद में तमामु घणियूं सिंधी फिल्मूं ठाहियूं वेंदियूं। दोस्तों रिमशा शहज़ादी खे सिंध में मुतारिफ़ कंहिं करायो? तो पहिरियां त रहीम ऐं ॿियो मोहम्मद अली हिन खे सिंध में मुतारिफ़ करायो ऐं पोइ ही तमामु घणी फेमस थी वई। रिमशा शहज़ादी पंहिंजा अदाकारी बि तमामु बहितरीनु कई आहे ऐं पंहिंजी अदाकारी सां जोहर ॾेखारिया अथई। रिमशा शहज़ादी खे बेस्ट डायरेक्टर जो भी संदसि एल आहे। दोस्तों रिमशा शहज़ादी खे उॾाम ड्रामे मां तमामु घणी मक़बूलियत हासिल मिली। कुझु माण्हुनि जो चवणु आहे त रिमशा शहज़ादी खे सिंध जी करिश्मा कपूर भी सॾनि था। रिमशा शहज़ादी खे कहिड़ो बि रोल ॾिनो वञे उहा उनखे ख़ासि निभाईंदी आहे। रिमशा शहज़ादी पंहिंजे सौट सां शादी कई जंहिंमां हिकु पुटु आहे, उनजो नालो आहे रहमान तनवीर। दोस्तों रिमशा शहज़ादी खैरपुर ज़िले में पंहिंजो घरु वरितो ऐं उते पंहिंजी रिहाइश कयईं। रिमशा शहज़ादी अदाकारी जे शौक़ु सबबि हाणे कराची में रहे थी। दोस्तों रिमशा शहज़ादी केतिरनि ई चैनलनि ते कमु करे चुकी आहे। रिमशा शहज़ादी जी उमिरि 40 साल आहे, पर अॼु बि हू तमामु नंढी उमिरि जी लॻे थी, छो त हिन पंहिंजो पाण खे एतिरो फिट रखियो आहे जो अॼु बि हे 15 सालनि जी लॻे थी। दोस्तों अॼु जी असांजी वीडियो एतिरी आहे। वीडियो सुठी लॻी हुजे तिन खे लाइक कजो ऐं दोस्तों तव्हांखे कहिड़े अदाकार जी कहाणी ॿुधण था चाहियो कमेंट सेक्शन में ॿुधायो त असां उन ते वीडियो ज़रूरु ठाहींदासीं। ऐं अहिड़ा वीडियो ॾिसण जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। मिलूं था कंहिं ॿिए वीडियो ते, तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।